जी असां हींअर मौजूदु आहियूं बोज़ार सूमरा मोहल्ला में, जिते गुर्दनि जे मर्ज़ में मुब्तला जिनसार अली सूमरो केतिरे ई अरसे खां बीमारीअ सां जंग लड़ी रहियो आहे। अचो त उन सां वीचार वंडियूं त उनजो इन बारे में वधीक छा चवणु आहे। मूंखे इहो वाइदो ज़रूरु हूंदो होटल जंहिं मां कमाईंदो हुउमि, उहो मां हाणे वेझी वियो आहियां, घर नथो कमाए सघां, गुर्दनि जे मरीज़ में थी वियो आहियां। डायलिसिस कराईंदो आहियां, हफ़्ते में 2 चकर कराईंदो आहियां। मुंहिंजी DC साहिब अपील आहे त मुंहिंजी मदद कई वञे ऐं मूं वटि किरायो बि न आहे, मां हफ़्ते में 2 चकर डायलिसिस कराईंदो आहियां। त मूं वटि जेको बि घर में अवतल हो मां सभु शइ खपाए छॾी आहे। हाणे मूं वटि खाइण लाइ बि पैसा न आहिनि, मुंहिंजा बच्चा बुख ते वेठा आहिनि, जंहिंखे एतबार न आहे मुंहिंजे घर अची ॾिसी सघे थो। मुंहिंजा अहिड़ा हालात थी विया आहिनि त मां वञी डायलिसिस लाइ परेशान आहियां वञण लाइ। हफ़्ते में 2 चकर डॉक्टर डायलिसिस लाइ अचो। महिरबानी ख़ुदा वास्ते सिंध वारनि खे अपील आहे, DC साहिब सैद मुराद अली शाह खे अपील आहे त मुंहिंजी मदद कयनि ऐं मुंहिंजी ज़िंदगी बचाइनि ऐं मुंहिंजे बच्चनि ते रहम कयो वञे। गुर्दनि जी बीमारी आहे, असां सिंध अपील था कयूं पिया त असांखे मारे अबू जो इलाजु करायो वञे ऐं असांखे घर में ॾिनो वञे। त मुंहिंजो भाउ गुर्दनि जो मरीज़ आहे, मां अखियुनि खां माज़ूर आहियां, जंहिंमें मां महिनत पंहिंजी हाणे नथो करे सघां। वधि वधि कोशिशि कई वञे ऐं अपील आहे सिंध वारनि खे ऐं बोज़ार वॾा जी चङनि मुड़ुसनि खे बि अपील था कयूं त असांजी मदद कनि। जेका ज़कात अचे थी असां मिसकिन खे ऐं ग़रीबनि खे को संभाले कोन थो। वारसनि जा हवाला ॿुधा त उन्हनि जो चवणु आहे त हीअ जिनसार असांजो भाउ जेको आहे केतिरे ई अरसे खां गुर्दनि जे मर्ज़ में मुब्तला आहे, जंहिंजो इलाजु करण लाइ असां वॾी तकलीफ़ में आहियूं। हिन जो हिकिड़ो वॾो भाउ आहे ज़ाकिर हुसैन, उहो बि अखियुनि खां जेको आहे माज़ूर आहे। उनजो चवणु आहे मां पहिरियों कमाए खाराईंदो हुयुमि, पर हाणे मां जेको आहे कमाए खाराइण खां बि वेही वियो आहियां। हिननि वस वारनि खे गुज़ारिश कई आहे त ख़ुदारा असांजी मदद कई वञे, असांजे नंढे भाउ जो इलाजु करायो वञे त जीअं हे नंढड़नि बचड़नि जो सहारो बणिजी सघे। कैमरामैन मोहम्मद अब्बास जाफ़री सां गॾु शाहिद जाफ़री, जेकब न्यूज़, बोज़ार वॾा।